सेशन जज घोटकी के हुकुम ते बेले खाते पारां 4 ॾींहनि खां लुढड़ बेले में वणकारी मुहिम की शुरुआत कई वई है। बेले खाते के अमलदारनि तरफां लुढड़ बेलो में वणनि की पोखी जो आगाज़ थियो है। फॉरेस्ट अमलदारनि जो चवणु है त वण एक सूंह है। लुढड़ बेलो के एक दफ़ो ॿीहर वणकारी करे आबाद कयो वेंदो। उन्होंने चयो त मुसलसल 4 ॾींहनि खां वणनि की पोखी हलंदड़ है। अमलदारनि मूजिब लुढड़ बेले की एराज़ी जेका अटकल 2000 एकड़नि ते मुश्तमिल है, कोशिश है तो वह सॼी एराज़ी पुलिस की मदद से वण पोखे बेले के एक दफ़ो ॿीहर आबाद कयो वञे। जंगल बेहतर है, रेंज